सिंध हाउस इस्लामाबाद में तरसियल पीटीआई का फ्रीवेल क़ौमी असेंबली के मेंबरन के अणॼातल हंध मुंतकिल किया वियो आहे। सरकारी ज़रियन मूजिब हुकूमती MNAs के सिंध हाउस में अणॼातल हंध मुंतकिल किया वियो आहे। वज़ीर आज़म इमरान खान ॿ ॾींहं अॻु सिविल इंटेलिजेंस एजेंसियुनि के हुकुम ॾिनो हो त क़ौमी असेंबली ऐं सिंध असेंबली के मेंबरन जी सख्त निगरानी कन। ज़रियन जो चवण है सिविल इंटेलिजेंस एजेंसी मेंबरन की मुंतकिली बाबत हुकूमत के आगाह कर छड़ियो आहे। ज़रियन जो चवण है रिपोर्ट आहे त हुकूमती मेंबरन के सिंध मुंतकिल किया वियो आहे, जॾहिं त सिविल एजेंसी जो चवण है त हू मालूम करण की कोशिश करे रहिया आहिनि त हुकूमती मेंबरन के किथे मुंतकिल किया वियो आहे। ज़रियन मूजिब हुकूमती मेंबरन के सुबह सवेर मुख्तलिफ गाड़ियुनि में विहारो वियो। 3 औरत MNAs ऐं औरत मेंबरन के रात देर सां सखर मुंतकिल किया वियो। ज़रियन जो चवण है त सिंध में इम्कानी गवर्नर राज लागू करण वारे हुकूमती फैसले खां पोइ असेंबली मेंबरन के मुंतकिल किया वियो आहे।